माण्हू हुस्न ते मरंदा आहिनि, हुस्न ते ख़ुदकुशियूं कंदा आहिनि, आशिक हुस्न ते ज़हर पियंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूलि व ख़ातमिल अंबिया। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कदम कदम पे बरकतें, नफस नफस पे रहमतें, कदम कदम पे बरकतें, नफस नफस पे रहमतें। जहाँ जहाँ से वो शफीए आसियाँ गुजर गया, जहाँ नजर नहीं पड़ी वहाँ है रात आज तक, वही वही सहर हुई जहाँ जहाँ गुजर गया। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अबे अम्मा जा औलाद ते हक़ आहिनि, पर औलाद जा भी अबे अम्मा ते हक़ आहिनि। मुड़स जा ज़ाल ते हक़ आहिनि, पर ज़ाल जा भी मुड़स ते हक़ आहिनि। उस्ताद जा शागिर्दनि ते हक़ आहिनि, पर शागिर्दनि जा भी उस्ताद ते हक़ आहिनि। मुर्शिद जा मुरीदनि ते हक़ आहिनि, पर मुरीदनि जा भी मुर्शिद ते हक़ आहिनि। पाड़े वारनि जा भी हक़ आहिनि, पर घर में जेके जानवर ॿधल आहिनि में बकरी रिढ ढगी उन्हनि जा भी हक़ आहिनि। अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा भी हिन उम्मत ते हक़ आहिनि। पहिरें नंबर ते साईं जन जो हक़ आहे मोहब्बत रसूल।
माना अल्लाह जे रसूल सां मोहब्बत हुजे। केतरी मोहब्बत? फरमायूं ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। नबी साईं फरमायो तेस ताईं तव्हां मोमिन नथा थी सघो जेस ताईं मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे पंहिंजी जान खां, पंहिंजी माल खां, पंहिंजे अबी अम्मा खां, पंहिंजे औलाद खां, सारी कायनात जे इंसाननि खां वधीक जेस ताईं मां तव्हां वटि महबूब न आहियां तेस ताईं तव्हांजो ईमान न आहे। माल खां वधीक, जान खां वधीक, बेअम्मा खां वधीक, औलाद खां वधीक, सारी कायनात जे इंसाननि खां वधीक मोहब्बत अल्लाह जे रसूल सां हुजे, इन जो नालो अथव ईमान। ऐं मोहब्बत रखबी आहे हुस्न जे करे। माण्हू हुस्न ते मरंदा आहिनि, हुस्न ते ख़ुदकुशियूं कंदा आहिनि, आशिक हुस्न ते ज़हर पीअंदा आहिनि। पर मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं खां वधीक हसीन कायनात में केरु आहे? एॾा सुहिणा हुया असांजा साईं, एॾा सुहिणा हुया जो हिकु दफ़े अम्मा आशा टाक मंझंदि जो पंहिंजे घर जे सहन में बीठी, सिज भी पूरे आबोताब में चिमकी रहियो। अम्मा आशा आसमान ने निहारे करे चयो, हो आसमान नाज़ न कर, नखरो न कर, तोखे भी रब सिज ॾिनो आ पर मूंखे भी रब सिज ॾिनो आ। लना शम्सु अलिल आफाक शम्सु, आसमान तोखे भी सिजु आ, असांखे भी सिजु आ, पर तुआरो सिजु सुबुह जो उभरंदो आ त गुरूब बादल शाही मगरिब खां बाद लही वेंदो आ। पर मूंखे जेको रब मोहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में सिजु ॾिनो आ, जिए जो मुझे सूरज नबूवत जो सिज उभरियो आ, त क़यामत इन के गुरूब ईंदो ई कोन। ॾींहं जो त चिमके थो पर ततलो बादल शाही, रात जो भी ईअं थो चिमके जीअं ॾींहं जो चिमकंदो आहे। मोहब्बत रखबी आहे हुस्न जे करे। ॿुधायो मुसलमानो, नबी साईं खां वधीक सुहिणो कायनात में केरु आहे? एॾा सुहिणा हुया असांजा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो नबी साईं जो सहाबी चोॾींहं जे चंड ते भी निहारे पियो, वरी साईं जन जे चेहरे मुबारक ते भी निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे ऐं सहाबा जेका ॻाल्हि कंदा उहा पूरी कंदा, उनमें वधा न हूंदो। असां त थोरी ॻाल्हि खे वधाए करे बयान कंदा आहियूं। 500 जमायती जलसे में आया, चवंदासीं बाबा 5000 जो मजमो हो, 5 देगियूं लाथियूंसीं, चवंदासीं बाबा 50 देगियूं लही वयूं। असां थोरी ॻाल्हि खे वधाईंदा आहियूं, पर साहब ईअं न कंदा, जेका ॻाल्हि हूंदी उहा बयान। उहो नबी साईं जो साबी चोॾींहं जे चंड ते भी निहारे पियो, वरी साईं जन जे चेहरे मुबारक ते भी निहारे पियो। आख़िर फ़ैसिलो थो करे। का अल्लाह वारे उन जे फ़ैसिले खे हिन लफ़्ज़नि में बयान कयो आहे, चवे तो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है,
चांद के मुंह में छाया गए मदनी का चेहरा साफ। साबी फरमा तो चोॾीअ जे चंड में एडो हुस्न जमाल कोन हुयो जेडो रब मुझे महबूब जे चेहरे में हुस्न जमाल रखियो। मोहब्बत रखबी आ हुस्न जे करे। बुधायो मुसलमानों नबी से को वधिक सोनो कायनात में एडो सोना हुया असांजा साईं जो अम्मा आशा फरमाई थी हिकड़ी रात टोपे वाली सुई मुझी गुम थी वई। मां पंहिंजे हुजरे में सुई पई गोलिया अचानक मुझो सोनो नबी मुझो दिलबर नबी मुझे हुजरे में आया। अम्मा साईं फरमाई थी मुंडे निहारे करे साईं जन मुस्कुरायो त दंदाने मुबारक जी एतरी त रोशनी थी वई जो न ऊंदाही वारे कमरे में गुम थियल सुई भी मुखे मिली वई। हाँ दंदाने मुबारक जी एडी चिमकाट। या माण्हू मोहब्बत कंदो आहे शफ़क़त जे करे। अबी अम्मा सां भी औलाद जी मोहब्बत हूंदी आहे छो त अबू अम्मा औलाद ते मेहरबान ऐं शफ़ीक़ आहिनि। पर मां तव्हां खां पुछां तो नबी से को वधीक हिन उम्मत ते मेहरबान केरु थींदो? खुदा जी ज़ात जो कसम उस्ताद पंहिंजे शागिर्दनि ते एतिरो मेहरबान नाहे। मुर्शिद पंहिंजे मुरीदनि ते एतिरो मेहरबान नाहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत ते मेहरबान हो। तंहिंजे करे त अल्लाह से फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम। 11 सूरत तौबा आखिरी आयत। रब फरमाओ मुसलमानों मुबारक हुजेव आगो पैगंबर तव्हांजे भाङे में आयो आ जो तव्हांखे तकलीफ़ थी पुछे त मोहम्मद मुस्तफ़ा जी दिल जुड़े थी त मूंखे तकलीफ़ थे मुंहिंजे उम्मत खे न थे। अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। रब फरमायो एतिरो अबो अम्मा तव्हां ते मेहरबान नाहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां ते मेहरबान हो। अबो अम्मा कॾहिं औलाद जे लाइ राति जो रुनो आहे? असां त पिटींदा आहियूं थोरी पुट देर कई त पिटे करे चवंदासीं नांग ते पेर पवेस टंग भॼेस अञा ताईं न आयो। बाबा औलाद खे पिटियो न। हदीस में अचे तो 24 कलाकनि में हिकु अहिड़ी घड़ी आहे जो अबे अम्मा जी ज़ुबान मां जेकॾहिं इहे लफ़्ज़ निकिरी विया ॼण तरार वही वही पत्थर ते लिखो अची वियो। कावड़ में भी पंहिंजे औलाद खे दुआ ॾींदा कयो अलाह कंदो तुंहिंजो मोह साओ थींदुई। कावड़ में भी चवंदा कयो अलाह कंदो तुंहिंजो मोह अछो थींदो। पिटींदो औलाद खे पोइ रोंदो बि पाण। सो पिटियो न। नबी साईं त रातिनि जो रातियूं उम्मत जे लाइ रोन पिया। अम्मा आशा फरमाई थी हिकिड़ी रात गालिबन 15 शबान जी रात हुई। मुंहिंजा महबूब सारी रात मुसल्ले ते हा। जंहिं वक्त में भी मां उथां त मुंहिंजे महबूब जी ज़ुबान मुबारक ते इहा आयत जारी इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादुक। या अल्लाह जेकॾहिं इन्हनि खे अज़ाब कंदे त तुंहिंजा बाना अथई मूंखां वधीक तोखे प्यारा। पर वइन तग़फिर लहुम फइन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम। पर जेकॾहिं इन्हनि खे माफ़ कंदे त तोखां केरु आहे पुछा करण वारो। तू ज़बरदस्त हिकमत वारो आहे। या अल्लाह अॼु हिन भलाड़ी रात में मां मोहम्मद पंहिंजे उम्मत जी बख़्शिश थो घुरां। सॼी रात इहे पे दुआऊं घुरां। अम्मा आशा फरमाई रात जो पोयों पार थियो मां जो तहज्जुद ते उथां त मुंहिंजो महबूब बिस्तरे ते भी कोन हो। मुंहिंजा साईं हुजरे में भी कोन हा।
मां दरवाज़ो खोलियुमि अञा जो ॾिसां त मुंहिंजा महबूब बकी जे कब्रिस्तान में बीठा आहिनि, उते पिया था रोअनि। फरमायूं आशा मां घर में भी सारी रात पंहिंजे उम्मत जे जेरनि जे लाइ पे रब खां माफ़ी वरितमि, वरी इन्हनि मरी वियलनि जे लाइ बि रब खां माफ़ी वठण आयो। अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम, एॾो तव्हां ते मेहरबान जो रब फरमा अबो अम्मा तव्हां ते एतिरो मेहरबान न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत ते मेहरबान हो। कुर्बानी जो ॾियारो ईद उल अज़हा जो ॾींहुं साईं जन हिकिड़ो दुंबो ज़िब कयो, दुआ घुरऊं या अल्लाह ई मां पंहिंजे तरफ़ां पंहिंजे आला याला जे तरफ़ां कुर्बानी थो कयां। वरी ॿियो दुंबो ज़िब करे नबी साईं दुआ घुरी, या अल्लाह हाणे क़यामत जेके मुंहिंजा गरीब उम्मती कुर्बानी जी ताकत नथा रखी सघनि, या अल्लाह ही दुंबो मां पंहिंजे उन्हनि गरीबनि जे तरफ़ां कुर्बानी थो कयां जे मुंहिंजा गरीब बि क़यामत जे ॾींहुं कुर्बानी जे सवाब खां महरूम न थियनि। हर जाइ ते उम्मत यार, हर जाइ ते उम्मत जो फिक्र। हज़रत अब्बास के फरमायूं चाचा ज़मज़म जे खूह मां पानी जो डोल कढो, पानी जो डोल कढियऊं। फरमायूं हिकिड़ो प्यालो पानी जो मां मोहम्मद के भरे ॾियो। साईं जन के प्यालो भरे ॾिनऊं। नबी से उन प्याले मां ॿ टे ढुक पियण फरमाया, वरी पंहिंजे ऊपर मुबारक वारो पानी डोल में विधऊं। फरमायो डोल ज़मज़म जे खूह में विझो। साहबाज़ के उसे इन में छा हिकमत आ? पाण फरमायूं तव्हां त रोज़ानो मां मोहम्मद जी ओबर कंदा हो, हाणे क़यामत ताईं जेके मुंहिंजा गुनहगार उम्मती ज़मज़म जो पानी पीअंदा त उन्हनि खे बि मां मोहम्मद जी ओबर नसीब थी वेंदी। जन ज़मज़म जो पानी पीतो आहे हथ मथे खणो, सुभान अल्लाह। सब मक्के मदीने में थी आयो हाजन प्यारे हाजी साहब त कराची में मिनरल वाटर जो पानी मिलाईंदा था। पहली गलती इहा कंदा आहिनि। मां दुआ थो घुरां अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे मक्के मदीने पहुचाए ज़मज़म जा जाम ढवते नसीब फरमाए। नबी से फरमाल माउ ज़मज़म लिमा शुरिब लहू, नबी से फरमायो ज़मज़म जो पानी जंहिं मक़सद जे लाइ पीअंदो अल्लाह तव्हां जो मक़सद पूरो कंदो। 2014 में मां अमर सां गॾु हुयुसि उमरे ते, अम्मा गुम थी वई। इशा जी नमाज पढ़ी बस अम्मा जो गुम थी वई त सॼी रात। ऐं ज़िंदगी में कॾहिं एतिरी परेशानी न थी जेतिरी उन रात परेशानी। अम्मा कुराड़ी ॻोठ फोन कयमि, ॿाहिरनि बि चयो त जेकॾहिं अम्मा न लधी त पोइ हेॾे न अचिजे, ज़रे जॻह ॾे वञा, ज़रे बैतुल्ला, का कुंड न छॾियमि, इस्पतालूं रोड। पोइ फजर जी आज़ान अची वई, फजर जी सुन्नत पढ़ी, ज़मज़म जो पानी पीतो मां क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे। रब खां दुआ घुरम या अल्लाह तुंहिंजे महबूब फरमायो आहे अल माउ ज़मज़म लिमा शुरिब लहू, ज़मज़म जो पानी जंहिं मक़सद जे लाइ पीतो वेंदो उहो मक़सद तव्हां जो पूरो थी वेंदो। या अल्लाह तुंहिंजे महबूब सच फरमायो आहे मां ई ज़मज़म जो पानी पीतो आहे। हाणे मुंहिंजो हिकिड़ो ई मक़सद अथई, सिर्फ़ फजर जी नमाज़ अथई त मूंसां मुंहिंजी अम्मा मिला। मुंहिंजे नबी सच फरमायो, मां फजर जी नमाज़ पढ़ी सलाम वरायो, दोस्त फोन कई सही अम्मा मिली वई आहे। अम्मा उते जगह ते वञी वेठी जंहिं मक़सद जे लाइ ज़मज़म जो पानी पीअंदो इंशाअल्लाह तव्हांजो मक़सद पूरो कंदो। दुआ कयो अल्लाह असांखे नसीब फरमाए। हर जाइ ते उम्मत यार या माण्हू मोहब्बत कंदो आहे सखा जे करे। बाबा ॻोठ जो वॾेरो सखी हूंदो, दुख सुख में कमी ईंदो, शादी गमी में, बीमारी सीमारी में, पोइ माण्हू हुन सां मोहब्बत कंदा। पर मां तव्हां खां पुछां थो नबी से को वधीक सखी केरु आहे? एॾा सखी हुया असांजा साईं, एॾा सखी हुया। ऐं सखावत इनखे न चइबो अथव
जो 500 जगह पे ज़मीन हुजे से बजरे पे मस्जिद मदरसे जे ला वक़फ़ कयई। इहा सखावत कान अथव। सखावत इनखे न चइबो आहे जो 500 मणा अन्न लहेसि बबोरियूं अन्न जूं मदरसे में ॾिनई। इहा सखावत कान अथव। सखी इनखे न चइबो आहे जो 5 लाख रुपया महीने में आमदनी हुजेसि 50,000 मदरसे में मां न चंदो ॾिनई। इहा सखावत कान अथव। सखी इनखे चइबो आहे जो घर में खाइण जे लाइ अटो कोन्हेसि 5 किलो अटो आयुसि पंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। पाड़े में हिकिड़ो ग़रीब बच्चनि समेत बुख ते वेठो हो। हिन 5 किलो अटो वञी उन ग़रीब खे ॾिना। यार तूं पंहिंजे बच्चनि खे मानी खारा। मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जो मालिक अल्लाह आहे। इनखे चइबो अथव सखावत। पंहिंजो घर टथो पियो आहे बच्चा बग़ैर छित जे वेठा आहिनि। सर्दी में 50,000 रुपया मिलियसि। पाड़े में हिकिड़ो ग़रीब बिना छित जे वेठो हो। हिन 50,000 वञी उन ग़रीब खे ॾिना। यार तूं पंहिंजे कमरे जी छित विझरा। मुंहिंजो ऐं मुंहिंजे बच्चनि जो मालिक अल्लाह आहे। इनखे चइबो अथव सखावत। इहा सखावत हुई त मुहम्मद मुस्तफ़ा वटि हुई। नबी जी जमात वटि इहा सखावत। हज़रत अली साईं जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे। रोज़ो रखियईं शाम जो इफ्तारी जो टाइम थियो। हिकिड़ो मिस्कीन आयो सुन अली तूं सखी आहे अल्लाह जे नाले ते ॾे मां बुखायल आहियां। हज़रत अली साईं फरमायो पुट हीअ मानी ने मिस्कीन खे ॾियो असां पाणीअ ते रोज़ो था खोलियूं। सभु चओ सुभान अल्लाह। वरी ॿिए ॾींहुं रोज़ो रखियईं पाणीअ सां। शाम जो इफ्तारी जो टाइम थियो। जवन जी मानी कुझु खारकूं हुयूं पानी लूण में मिलियल हुयो। इहा ही भाॼी। हिकिड़ो यतीम आयो सुन अली तूं सखी आहे अल्लाह जे नाले ते ॾे मां बुखायल आहियां। न मुंहिंजो अबो न मुंहिंजी अम्मा। हज़रत अली साईं फरमायो पुट हीअ मानी इन यतीम खे ॾियो असां पाणीअ ते रोज़ो था खोलियूं। वरी 3 ॾींहं रोज़ो रखे बि पाणीअ सां। शाम जो इफ्तारी जो टाइम आयो। हिकिड़ो कैदी आयो सुन अली मां कैदी बुखायल आहे तूं अल्लाह जो नाले ते मूंखे ॾे। हज़रत अली साईं फरमायो पुट हीअ मानी ने कैदीअ खे ॾियो असां हाल भेजो अल्लाह मालिक आहे। 3 ॾींहं रोज़ो रखे बि पाणीअ सां खोलियईं बि पाणीअ सां। अचे पियो निमाज़ ते अल्लाह के हज़रत अली जी अदा एडी वंगी वही जो रब जिब्रील के हुक्म कयो जिब्रील वन मोटे महबूब के चओ वयुतीमून ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा। मोटा महबूब अली 3 ॾींहं रोज़ो रखियो बि पाणीअ ते अथव खोलियो बि पाणीअ ते अथई। कॾहिं मिस्कीन खे पियो खाराए कॾहिं यतीम खे पियो खाराए कॾहिं कैदीअ खे पियो खाराए। मोटा महबूब जीअं अली पहुचंदो वञे मां रब जा सलाम चइजांसि मां ॿिन्हिनि जहाननि में राज़ी थी वियुसि। ऐं सिर्फ़ हज़रत अली साईं वटि सखा न हुई बल्कि नबी साईं जे हर जमायती वटि इहा सखा। हिकिड़ी जंग जो मौक़ो आहे। नबी साईं जो सहाबी ज़ख्मी लॻो पियो आहे। आख़िरी पसा अथसि दा कई अल अतश उञ लॻी आहे पाणी पियारियो। हिकिड़ो सहाबी फरमाए थो मां पाणीअ जो प्यालो भरेसि। भरसां ॿियो मुस्लमान ज़ख्मी हो उन दा कई अल अतश उञ लॻी आहे पाणी पियारियो त हिन पहिरें नंबर सहाबी चयो अदा पहिरें पाणी हुन मुंहिंजे भाउ खे प्यार शायदि हुनखे मूंखां वधीक तकलीफ़ आहे मुंहिंजो अल्लाह मालिक आहे। ओ नबी जो सहाबी फरमाए थो जॾहिं मां ॿिए नंबर वटि खणी वियुसि त भरसां टियों मुस्लमान ज़ख्मी लॻो पियो हो। उन दा कई अल अतश उञ लॻी आहे पाणी पियारियो त हिन ॿिए नंबर सहाबी चयो अदा पाणी पाणी हुन मुंहिंजे भाउ खे प्यार शायदि हुनखे मूंखां वधीक तकलीफ़ आहे। ओ नबी जो सहाबी फरमाए थो जॾहिं मां 3 नंबर वटि पाणी खणी वियुसि त उहो शहीद थी वियो। वरी ॿिए नंबर वटि आयुसि त ॿियो नंबर बि शहीद थी वियो। वरी पहिरें नंबर वटि आयुसि त पहिरियों नंबर बि शहीद थी वियो। रुहमा बैनहुम इनखे चइबो अथव सखावत। असां में सखा आहे
मौलनि में बि अॻी सघा कान्हे भला मुंहिंजे मदरसे में 2 फिरजूं हुजनि पाड़े में ॿियो ग़रीब मदरसो हुजे उते तालिब गरम पाणी पीअनि उहो मूंखे चए जोगी साहब तो वटि 2 फिरजूं आहिनि भला हिकिड़ी फिरज मूंखे ॾे ही बि तालिबनि मां चयो न बाबा असां पाण पिनी वठी आहे दुआ कयो अल्लाह असांखे इहा सखा नसीब फरमाए वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा नबी से जे सहाबा में इहा सखा हुई जो पाण खे तकलीफ़ ॾींदा ॿिए जी तकलीफ़ खे दूर कंदा त मूंखे तकलीफ़ थिए पर मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ न थिए मां तव्हां खां पुछां थो इहा जेकॾहिं सखा इहो ख़ुल्क़ असां मुस्लमाननि में अची वञे ॿुधायो नफ़रत रहंदी ॿुधायो गुरबत ऐं मिसकीनी रहंदी अॼु वाइदो कयो त जेको सभ खां वधीक सुहिणो जेको सभ खां वधीक उम्मत ते महिरबान जेको काइनात में सभ खां वधीक सखी वाइदो कयो त मुहब्बत हुन सोने मोहम्मद ऐं मुहब्बत नालो आहे नबी साईं जी ग़ुलामी रबीउल अव्वल जे महीने में पंहिंजे महबूब सां वचन कयूं सोना तोसां वाइदो आहे असां मथे खां वठी पेरनि ते ग़ुलामी तुंहिंजी कंदासीं मथे खां वठी पेरनि ताईं चयो तुंहिंजो मञींदासीं हर ॻाल्हि में कौल में फेल में गुफ़्तार में किरदार में अक़वाल में अफ़आल में शादी में गमी में उथण में वेहण में ज़ाहिरी सूरत में बातिनी सूरत में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ताबेदारी हुजे पोइ इंशाअल्लाह दुनिया में भी कामयाब त आख़िरत में भी कामयाब पोइ हिसाब किताब जे वक़्त में असांजो नबी बीठो हूंदो इंशाअल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा हुते हूंदो त असांजा मसला हल थी अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला इन जलसे के हिदायत जो ज़रियो बनाए जेको कुरान पढ़े हुए खैरात की वे इन जो सवाब जेके असांजा अज़ीज़ करीब नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं ख़ुसूसन हज़रत साईं मियां गौस बख्श साहब उन्हनि जा वालिद साहब ऐं ॿिया जेके फ़ौत थी विया आहिनि अल्लाह उन्हनि जे रूहनि खे इन जो सवाब पहुचाए इन इदारे खे इन मस्जिद खे था क़यामत रब आबाद फरमाए